अस्सलाम वालेकुम दोस्तों, GSN दोस्तों, पीपल्स पार्टी जो बूंडाए तो चेहरो असां सभिनी जे साम्हूं अची वियो आहे। जेके हाणे भी पीपल्स पार्टी के सिंध जो हमदर्द, सिंधी क़ौम जो हमदर्द सम्झनि था, उहे किने घटर नाले में ॿुॾी मरनि त भलो थियनि। शहीद इरफान लिगारी जो मड़ जेको 2 ॾींहंनि खां वारस रखियूं वेठा हुया, केरु पंहिंजे प्यारे जो मड़ रखंदो आहे। हू सिंधी क़ौम जे हक़नि लाइ, सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ शहीद थियल शहीद जो मड़ पंहिंजे रखे वेठा हुया 2 ॾींहंनि खां, सिंधी क़ौम जी सुञाणप बचाइण लाइ। ऐं ही पीपल्स पार्टी डंडे जे ज़ोर ते उहो अॼु दफ़नाइण वञे पई। असां सभु ख़ामोश आहियूं। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे असांजे लाइ। असांखे शर्म अचणु घुरिजे। असांखे इहो सोचणो पवंदो त असां पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं या 5000 साल जी तहज़ीब रखंदड़ सिंध सां गॾु आहियूं।